नेब वज़ीर आज़म शहबाज शरीफ के आशियाना हाउसिंग स्कैंडल में क्लीन चिट ॾेई छॾी आहे। नेब वज़ीर आज़म शहबाज शरीफ के आशियाना हाउसिंग स्कैंडल में क्लीन चिट ॾेई छॾी। नेब शहबाज शरीफ जी बरी जी दरख़्वास्त ते जवाब एहतसाब अदालत लाहौर में जमा कराए छॾियो। नेब तरफ़ां जारी कयल रिपोर्ट मूजिब आशियाना हाउसिंग में शहबाज शरीफ ख़िलाफ़ इख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जा सबूत नाहिन मिलिया। प्रोजेक्ट में शहबाज शरीफ ख़िलाफ़ बदनीयती साबित नाहे थी। नेब रिपोर्ट में चयो वियो आहे त आशियाना हाउसिंग जे ठेके ॾियण वारे अमल में बदनवानी जा सबूत नाहिन मिलिया। प्रोजेक्ट शुरू करण वक़्तु सरकारी नाणे खे को भी नुक़सान न पहुचायो, न ही शहबाज शरीफ को फ़ाइदो हासिल कयो। नेब रिपोर्ट मूजिब रिकॉर्ड ऐं शाहिदनि जा इहो साबित थिए थो त कंहिं पब्लिक ऑफिस होल्डर कंहिं क़िस्म जो को फ़ाइदो नाहे वरितो। नेब रिपोर्ट में चयो वियो आहे त बिना कंहिं शक शोबे जे इहा ॻाल्हि साबित थी रही आहे त सरकारी नाणे खे नुक़सान नाहे पहुचायो, जॾहिं त कामरान कियानी ख़ज़ाने खे नुक़सान न पहुचायो, न फवाद हसन फवाद रिश्वत वरिती। नेब रिपोर्ट मूजिब शहबाज शरीफ आशियाना जो ठेको लतीफ़ एंड सन्स खे ॾियण जो मामलो कानून मूजिब एंटी करप्शन खे उमाणियो वियो हो। नेब शहबाज शरीफ जी बरियत जी दरख़्वास्त ते जवाब एहतसाब अदालत लाहौर में जमा कराईंदे अपील कई आहे त एहतसाब अदालत कानून मूजिब शहबाज शरीफ जी बरियत बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो करे। नेब वज़ीर आज़म शहबाज शरीफ की आशियाना हाउसिंग स्कैंडल में क्लीन चिट ॾेई छॾी आहे। नेब शहबाज शरीफ जी बरियत जी दरख़्वास्त ते जवाब एहतसाब अदालत लाहौर में जमा कराए छॾियो। नाज़रीन अहम ख़बरवां सां शेयर कयूं पिया। नेब वज़ीर आज़म शहबाज शरीफ के आशियाना हाउसिंग स्कैंडल में क्लीन चिट ॾेई छॾी आहे। नेब शहबाज शरीफ जी बरी जी दरख़्वास्त ते जवाब एहतसाब अदालत लाहौर में जमा कराए छॾियो। नेब तरफ़ां जारी कयल रिपोर्ट मूजिब आशियाना हाउसिंग में शहबाज शरीफ ख़िलाफ़ इख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जा सबूत नाहिन मिलिया। प्रोजेक्ट में शहबाज शरीफ ख़िलाफ़ बदनीयती साबित नाहे थी। नेब रिपोर्ट में चयो वियो आहे त आशियाना हाउसिंग जे ठेके ॾियण वारे अमल में बदनवानी जा सबूत नाहिन मिलिया। प्रोजेक्ट शुरू करण वक़्तु सरकारी नाणे खे को भी नुक़सान न पहुचायो, न ही शहबाज शरीफ को फ़ाइदो हासिल कयो।